एक ॿी अहम ख़बर खां बि वाक़े आगाह ॾींदा हलूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सऊदी अरब जे सफ़ीर मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में चीफ सेक्रेटरी सिंध मेयर कराची ॿियनि बि शिरकत कई आहे। नवाब सईद ए अल मालिकी मुराद अली शाह के उहिदो संभालण ते मुबारकूं ॾिनियूं। मुलाक़ात दौरान रूट टू मक्का मनसूबे ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सऊदी अरब सां मनसूबे में भरपूर सहकार कंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सऊदी अरब जे सफ़ीर मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में चीफ सेक्रेटरी सिंध मेयर कराची ऐं ॿियनि बि शिरकत कई। नवाब सईद ए अल मालिकी मुराद अली शाह के उहिदो संभालण ते मुबारकूं ॾिनियूं। मुलाक़ात दौरान रूट टू मक्का मनसूबे ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त सऊदी अरब सां मनसूबे में भरपूर सहकार कंदा। मुलाक़ात में चीफ सेक्रेटरी सिंध मेयर कराची ऐं ॿियनि बि शिरकत कई। इन मुलाक़ात जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सऊदी अरब जे सफ़ीर मुलाक़ात कई आहे। इन मुलाक़ात जा वधीक छा अपडेट तव्हां वटि? बिल्कुल निदा, सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सऊदी अरब जे सफ़ीर नवाब सईद ए अल मालिकी जी सरबराही में हिकिड़ो आला सतही वफ़्द आहे उन मुलाक़ात कई आहे। 16 रुकनी जेको वफ़्द आहे उनमें हज ऐं उमिरे जी जेका वज़ारत जे हवाले सां अमलदार जंहिंमें सेक्रेटरी मोहम्मद अब्दुल रहमान एम अल बिजावी, वज़ारत दाख़िला में हज ऐं औक़ाफ़ जे जेके डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन आहे अब्दुल मुनैम अब्दुल रहमान एस अल महमूद चीफ ऑफ प्रोटोकॉल सऊदी एम्बेसी, अब्दुल मजीद चीफ प्रोटोकॉल कौंसिल कराची, फिदाई अल बरीक अल ऐं ॿिया जेके अमलदार आहिनि उहे हिन मुलाक़ात में शामिल हुया। वॾे वज़ीर सां सिंध जो चीफ सेक्रेटरी डॉक्टर फ़खर आलम, मेयर कराची मुर्तज़ा वहाब, प्रिंसिपल सेक्रेटरी आगा वसीफ़ ऐं सेक्रेटरी औक़ाफ़ ऐं मज़हबी मामला उन्हनि समेत ॿिया अमलदार जेके आहिनि उहे मौजूदु हुया। मुलाक़ात में वफ़ाक़ी सेक्रेटरी अताउर रहमान, जॉइंट सेक्रेटरी हज सज्जाद हैदर बिलदार, अहिड़ी तरह सां मोहम्मद अहमद उस्मानी ऐं अब्दुल समी लाको उहे अमलदार उहे शरीक हुया। सऊदी जो सफ़ीर नवाब सईद ए अल मालिकी सैयद मुराद अली शाह के वज़ारत जो जेको मनसब संभालियो आहे उन ते मुबारकबाद ॾिनी आहे। मुलाक़ात में रूट टू मक्का प्रोजेक्ट जंहिंमें सऊदी अरबिया 2024 ते जेको मामला आहिनि उन्हनि ते न सिर्फ़ु ख़्यालनि जी ॾे वठि कई आहे बल्कि रूट टू मक्का जो प्रोजेक्ट हवाले सां तफ़सीली जेका ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त रूट टू मक्का प्रोजेक्ट सां पाकिस्तान जा जेके हाजी आहिनि उहे जांच कराम उन्हनि खे हवाई अॾनि ते इमिग्रेशन ऐं कस्टम क्लीयरेंस जे हवाले सां जेको अमल आहे उनखे आसान बनाइण जे हवाले सां क़दम खयां पिया वञनि। ऐं प्रोजेक्ट जो मक़सदु जेको हाजियुनि खे सऊदी अरब लैंडिंग ते इमिग्रेशन ऐं कस्टम जी जेकी क्लीयरेंस जी जेके आज़माइशूं आहिनि उन्हनि खां निजात ॾियारणु आहे। इहो मनसूबो 2019 में पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे विच में वली अहद शहज़ादो मोहम्मद बिन सलमान जेको हुन शुरूआत कई ऐं रोड टू मक्का जेको क़दम आहिनि उन हवाले सां पायलट प्रोजेक्ट 2019 में इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट खां शुरू कयो वियो। अहिड़ी तरह सां 2019 में कुल मजमूई तरह सां 22,000 जेके हाजी आहिनि हिन मनसूबे जे ज़रिए न सिर्फ़ु सफ़र मां आसानी हासिल कई बल्कि 2022 ऐं 23 में रोड टू मक्का प्रोजेक्ट में ॿीहर जेको इस्लामाबाद एयरपोर्ट ते इहो मनसूबो लागू कयो वियो आहे। प्रोजेक्ट जे ज़रिए 15,629 अहिड़ी तरह सां 26,546 हाजिन न सिर्फ़ु सफ़र कयो। हिन हवाले सां वॾे वज़ीर खे समूरी आगाही ॾिनी वई। वॾे वज़ीर जो चवणो त रोड टू मक्का प्रोजेक्ट जो कराची एयरपोर्ट ते न सिर्फ़ु शुरू कयो वञे बल्कि कराची एयरपोर्ट ते रोड टू मक्का प्रोजेक्ट न सिर्फ़ु जल्द आगाज़ कयो वञे बल्कि हिन हवाले सां सऊदी अमलदारनि वॾे वज़ीर खे यकीन ॾियारियो त हिन मनसूबे में न सिर्फ़ु बात कई वेंदी ऐं ॿिन्ही हुकूमतुनि जे विच में 17। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।